अॼु के प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। बुलंद ख़ान जुनेजो साहब तर्जुमान आहिनि सिंध हुकूमत सां, मूंसां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। इम्तियाज़ ख़ान फारान साहब सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़िये निगार आहिनि, मूंसां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। साईं, तव्हां ॿिन्ही महिमान जी वॾी महिरबानी। बुलंद ख़ान साहब, तव्हां खां शुरूआति कयूं। हुकूमत जा तर्जुमान आहियो तव्हां, सिंध हुकूमत जो मौक़िफ़ असांखे ॾींदो त छा ॻाल्हि ॿोल थी आहे, तव्हां वटि छा मालूमात आहे त शर्जील इनाम मेमण साहब सां जेका राना सनाउल्ला साहब ॻाल्हि कई हुई, छा डिस्कस थियो आहे, छा चयो अथई, कहिड़ियूं तजवीज़ूं आहिनि, पीपल्स पार्टी वटि कहिड़ियूं तजवीज़ूं आहिनि ऐं वफ़ाक़ी सरकार वटि छा तजवीज़ूं आहिनि ऐं कहिड़ी पॉइंट आहे, या वरी इहे ॻाल्हियूं बाज़ाब्ता तौरु कॾहिं शुरू थींदियूं? ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी खे इहा ऐं सिंध हुकूमत खे इहा ॻाल्हि बिल्कुलु सभिनी खां ज़रूरी आहे सम्झणु त इहा ॻाल्हि एतिरी इम्पोर्टेंट आहे ऐं इहा ॻाल्हि पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत सम्झनि था त इहो कनालनि जो मसइलो रुॻो सिंध जे हर माण्हू जो मसइलो आहे ऐं इहो पाकिस्तान सिंध जे जियापे जो मसइलो आहे। पाकिस्तान जे सिंध जे अलावा इहो साउथ पंजाब, बलोचिस्तान ऐं KPK जो बि मसइलो आहे। इहो सॼे पाकिस्तान जो मसइलो आहे। छाजे करे सिंध में अगरि पाणी हिते जेको आहे हेठि फ्लो नथो करे त हुते जेका ज़ाहिर सी ॻाल्हि आहे इलाही माण्हुनि जी ज़मीन जेका आहे गैराबाद थींदी ऐं जेको आहे अगरि पंजाब मां बि पाणी खयों थो वञे त उहा जेका इलाइक़ो आहे पंजाब में उहो बि गैराबाद थींदो। त इन करे पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध हुकूमत सॼे पाकिस्तान लाइ थी ॻाल्हाए ऐं सभिनी खां पहिरीं इहो इशू जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत रेज़ कयो जॾहिं जुलाई में जीअं असांजी हुकूमत ठही हुन खां पोइ वज़ीर आला साहब जेके आहिनि उन्हनि जेको आहे हिकिड़ो CCI में केस पेश करायो, असांजे इरिगेशन मिनिस्टर साहब जे थ्रू वज़ीर आला जेको आहे उहो केस पेश करायो जुलाई में, जंहिंजी तरदीद पाण जेको आहे हाणे PTI पंहिंजी रेज़ोल्यूशन में बि कई, जेका 3 ॾींहंनि खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी रेज़ोल्यूशन खां पोइ उन्हनि जेका आहे विधी। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिन खां डे 1 खे असां इलाही सीरियसली मैटर खे खयूं था। इनिशियली असां जेको आहे कॉन्स्टिट्यूशनल तरीक़े सां हिन मैटर खे खयोंसीं, उन खां पोइ पार्लियामानी हवाले सां असां मैटर खे खयोंसीं, उन खां पोइ असां जेको आहे बिलावल साहब इन मैटर ते 26 अमेंडमेंट खां पोइ हिकु चकर न वराए हिन ॻाल्हि ते ॻाल्हायो आहे। नेशनल असेंबली जे सेशन्स में जेको ऑफिस में त जर्नलिस्ट सां उते बि वराए ॻाल्हायो आहे ऐं हुन खां पोइ हाणे जलसनि में बि ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिकिड़ो फेडरल गवर्नमेंट खे प्रेशर विझण लाइ जलसा बि कयूं था ऐं जलसनि में बि इहा ॻाल्हि वाज़े आहे त पीपल्स पार्टी जे जलसनि में माण्हू आया, माण्हुनि जेको आहे पीपल्स पार्टी जे नज़रिए खे सपोर्ट कई। सिंध जे माण्हुनि उमरकोट में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे भारी अक्सरियत सां खटरायो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह सिंध जे जियापे जी ॻाल्हि कई आहे ऐं उहो कंदी रहंदी, हाणे खां न काला बाग खां ऐं हिन खां पहिरीं बि। हिन महिल जेका सॼो बिल्ड असां प्रेशर करायो आहे उन प्रेशर खां पोइ हाणे राना सनाउल्ला ऐं नून लीग राब्ते में बिल्कुलु आया आहिनि शर्जील इनाम मेमण साहब सां ऐं हिकु चकर बिना जीअं तव्हां ॻाल्हि कई वराए राब्ते में अचनि था ऐं हिन में ज़ाहिर सी ॻाल्हि आहे इन ॻाल्हि खां इहा ॻाल्हि वाज़े थिए थी त हो हाणे हिन मैटर खे संजीदगी सां ॾिसनि था ऐं इंशाअल्लाह कुझु ॾींहंनि में इन जो सुठो रिज़ल्ट निकिरंदो। इम्तियाज़ साहब, छा थो लॻे, छा डिस्कस थी रहियो आहे पीपल्स पार्टी नून लीग जे विच में? इतिहादी आहिनि, एॾा वॾा मसइला कोन्हनि जो, या वरी एॾो वॾियूं विथियूं कोन्हनि जो वज़ीर आज़म साहब पाण जेको आहे सो बिलावल साहब सां ॻाल्हाए ही सेकंड थर्ड क़यादत जे हवाले कयो वियो आहे सॼो मामिलो। माना हिकिड़े पासे जॾहिं सूरत इन हद ताईं आहे जो सॼो सूबो कावड़ जो इज़हार करे रहियो आहे, 2-3 ॾींहंनि खां मुल्क सां राब्तो कटियो पियो आहे ऐं नून लीग जी संजीदगी आहे त हिकिड़े राना सनाउल्ला जेको कुझु ॾींहं अॻिते अजीब ग़रीब बयानु ॾेई रहियो, वरी उनखे इहा ज़िम्मेवारी ॾिनी अथई। तव्हां सम्झो था त राना सनाउल्ला जी कैपेसिटी आहे इन लेवल जी इन मामले खे ख़तमु करण या हुनजो हल कढण में? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो भाईजान, त राना सनाउल्ला वाली जेका कैपेसिटी आहे वो नवाज़ शरीफ़ वाली आहे। कैबिनेट में हू प्राइम मिनिस्टर जो असिस्टेंट ज़रूरु आहे, सलाहकार ज़रूरु आहे, पर हुनजी नॉमिनेशन जेको आहे नवाज़ शरीफ़ तरफ़ां आहे और नवाज़ शरीफ़ वसीले ई उहो ॻाल्हि ॿोल करे रहियो आहे। पर उहो ज़ाहिर आहे त पॉलिटिकली या जीअं चओ त प्राइम मिनिस्टर वटि ही इख्तियार आहे त हू वापसि वठंदो, इहा जेका अनाउंसमेंट आहे, पर कीअं वठंदो हिन ते बि ॻाल्हि थियणु घुरिजे। त आहे ही फेडरेशन जो फेडरल गवर्नमेंट जो माना जी रथा आहे या पंजाब गवर्नमेंट जी आहे, छो जो एसि ताईं जेका डिबेट हले पई हू आहे त पंजाब जी रथा आहे ऐं पंजाब जो पाणी असां हिननि खे ॾींदासीं, पर विच में जेको आई आहे उहा आई आहे फेडरल गवर्नमेंट, हिन में पंजाब गवर्नमेंट न आहे। हिन ॻाल्हि खे बि असांखे इहा टेक्निकल पॉइंट आहे, हिन ॻाल्हि खे बि ॾिसणु घुरिजे त बाबा पंजाब हिन में पार्टी छो न आहे, जॾहिं त सिंध पूरी खां पूरी सिंध सरकार ऐं सॼी आवाम जेका आहे उहा दूर थियल आहे, पर पंजाब मां पंजाब गवर्नमेंट तरफ़ां रुॻो उज़मा बुखारी या कंहिंजो को स्टेटमेंट ईंदो आहे पर इन कैनाल जे हवाले सां ईंदो आहे। पर जेका ॻाल्हि ॿोल हले पई, राना सनाउल्ला 2 भेरा हिते न रुॻो शर्जील साहब सां ॻाल्हि कई, राब्तो कयो, बल्कि हाणे मां हुनखे इंटरवेंशन चवंदो आहियां, मुदाख़लत चवंदो आहियां सूबाई मामलनि में, त हू साईं ज़ैन शाह सां राब्तो कयो,
जेका ख़बर पई बशीर मेमण ज़रिए सरफराज़ मेतलो साहब सां राब्तो कयो ऐं बाक़ी राशिद सुमरो साहब सां ही मां सम्झां थो त सूबाई मामलनि में मुदाख़लत आहे या त ही चवण ते बाबा उन्हनि सां ई वास्तो आहे। हालांकि हू आहिनि धुर आहे न, वो बि ज़ाहिर आहे त असां मां पाण इन मामले में हू आहियां धुर आहियां त इन में ॻाल्हाइण में बि एहतजाज करण में भी जिते जिते का कुर्बानी वाली ॻाल्हि हुजे हुन में भी, पर तरीक़ेकार हूंदो आहे। ते राना सनाउल्लाह के जेकॾहिं एहतजाज करण सां राब्तो करण भी घुरिजे आहे ते वाया सिंध गवर्नमेंट ते शर्जील इनाम मेमन साहब के नासिर शाह साहब के, नासिर शाह जो इलाक़ो आहे या चीफ मिनिस्टर के चवणु घुरिजे आहे ते असां उन्हनि उते ॻाल्हाइण था चाहियूं ते इहा पीपल्स पार्टी खे इहा ॻाल्हि बि सम्झणु घुरिजे ते मामिलो छा आहे। छो जो मां सम्झां थो त ही पीपल्स पार्टी वाक़ई असांजी सिंध जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे, पर मां नथो चवां मौत जो, हीअ असांजी मौत जो मसइलो न आहे, मौत कंहिं ॿिए जी हूंदी, असांजी ज़िंदगीअ जो मसइलो आहे, असांजे जियापे जो मसइलो आहे ते असां हिन ते एहतजाज बि करे रहिया आहियूं, सभु कुझु करे रहिया आहियूं, पर पीपल्स पार्टी खे हिन ॻाल्हि खे सम्झणु घुरिजे। हिन में जंहिं नमूने बिलावल भुट्टो साहब साम्हूं आयो आहे, बाबा जलसा कया आहिनि, हाणे 25 ते वरी हिकु जलसो आहे त हिन जो मतिलबु आहे त पंजाब में पीपल्स पार्टी खे धक रसंदो, छो जो हुते पीपल्स पार्टी ख़िलाफ़ कंपेन हलंदी पोइ ते ॾिसो ही पीपल्स पार्टी जेका आहे जीअं कालाबाग डैम जे हवाले सां थींदो हो अॻे, हाणे हिन कैनाल्स जे हवाले सां त ही अवांजी दुश्मन आहे, ही कैनाल्स खे रोकण जी कमु कयो, सभु कुझु कयो, छो जो जंहिं नमूने सां पीपल्स पार्टी साम्हूं आई आहे बिल्कुलु हिन में ॿ ॻाल्हियूं न आहिनि ते 21 खां वठी 2021 खां वठी एसि ताईं रेज़िस्ट कयो आहे पीपल्स पार्टी, गवर्नमेंट में रही सभु कुझु, पर ही बदकिस्मती जी ॻाल्हि आहे एतिरे फोकल पर्सन हुजण जे बावजूदु, माना हे सभु कुझु वसीला हुजण जे बावजूदु पीपल्स पार्टी पंहिंजो मौक़िफ़ इस्टेब्लिश करण में नाकाम वई आहे ते पीपल्स पार्टी हुन मुखालिफ़ आहे, सभु कुझु कयो आहे, हिन में ॿ रायूं न आहिनि, माना लेटर मौजूदु आहिनि, सभु शयूं मौजूदु आहिनि, ही गॾियल मफ़ादनि वारी कौंसिल वारी गॾिजाणी घुराइण जा बि सभु कुझु मौजूदु आहिनि, पर जीअं माण्हू इस्टेब्लिश कंदो आहे न नैरेटिव बिल्ड न करे सघी आहे। अब 25 ते छा थींदो, 25 वारो मामिलो जेको सखर में जलसो आहे बिल्कुलु माण्हू हूंदा, ऐं मां सम्झां थो त ही जीअं 213 वारो ही नवाब तालपुर साहब वारो जेको यूसुफ तालपुर वारी जेका माना तक हुई, हुन जा रिज़ल्ट ही बिल्कुलु छिता हुया, पर हुन जे बावजूदु पीपल्स पार्टी के जेको कुछ इस्टेब्लिश करणो हुयो मां सम्झां थो त हू न करे सघी आहे, ऐं हुन में काफ़ी ॻाल्हियूं अंदरि ई बि आहे। इंशाल्लाह हुन ते वरी कॾहिं को मौक़ो मिलियो त ॻाल्हाईंदा।